अमेरिका वॾनि मुल्कनि सां वापारी महाज़ आराई शुरू करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चीन, कैनेडा ऐं मैक्सिको सां दरामदाद थींदड़ शयुनि ते नवां वापारी टैरिफ लागू करे छॾिया। अमरीकी सदर हुकुमनामे ते सयूं करे छॾियूं। कैनेडा खे आगाह कयो वियो, मथस बरामदी सामान ते 25% टैरिफ लॻायो वियो। कैनेडियन ऑयल ते 10% टैक्स लागू हूंदो। मैक्सिको ते 25%, चीन खां अमरीका पहुचंदड़ शयुनि ते 10% टैरिफ लॻायो वियो। व्हाइट हाउस ऐलान कयो त कंहिं बि मुल्क लाइ का छूट न हूंदी। नवां टैरिफ ईंदड़ अंगारे खां लागू थी वेंदा। अमरीकी मीडिया मूजिबि सदर ट्रंप जे क़दमनि सां अदम इस्तेहकाम जो शिकार वापारी जंग जे स्टेज तयारु थी वई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप के कदमनि ते रद्द अमल में कैनेडा भी अमरीकी दरामदाद ते 25% टैरिफ लागू करण जो ऐलान करे छॾियो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जो चवणु आहे त कैनेडा ऐं मैक्सिको अमरीकी टैरिफ जो मुक़ाबिलो करण लाइ गॾिजी कम करे रहिया आहिनि। अवाम खे गुज़ारिश आहे त अवाम मक़ामी शयूं ख़रीद करे ऐं मोकलूं बि पंहिंजी मुल्क में गुज़ारिन। घर वज़ीर मोहसिन नक़वी जी लाहौर में क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी सियासी मामलनि ऐं मुल्क जी मजमूई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॻाल्हियुनि दौरान हुकूमती आकारी अॻभराई बावजूदि PTI जे रवैये ते बि ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अयाज़ सादिक हुकूमती अपोजिशन जमायतुनि खे गॾु करण लाइ सुठो किरदारु अदा कयो। कलाप में दहशतगर्दनि हथां शहीद थी वियल सोहबतपुर वासी 3 FC अहलकारनि जा मढ़ विधीअ माउ हवाले। शहीद अहलकारनि सुल्तान अहमद जमाली, ज़मीर अहमद लाशारी ऐं मांझी ख़ान कुंडराणीअ खे फ़ौजी एज़ाज़ सां अबाणन क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। FC दस्तनि पारां शहीदनि खे सलामी ॾिनी वई। नॉर्थ कराची में बदफेरीअ बाद क़त्ल कयल नीगर सारिम केस में शक जे बुनियाद 7 ॼणा गिरफ़्तार। हिरासत में वरितल माण्हुनि में मदरसे जो मुअल्लिम, प्लम्बर, 3 चौकीदार ऐं ॿ रिहाइशी शामिल। जांच अख़्तियारनि मूजिबि समूरनि माण्हुनि जी DNA रिपोर्ट अञा ताईं नाहे मिली। DNA रिपोर्ट मिलण खां पोइ वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। 7 वरियनि जो सारिम 7 जनवरी ते गुम थियो हो ऐं संदसि लाश 18 जनवरी ते फ्लैट में पाणी जी टैंकी में मिलियो हो। लॉस एंजलिस में लॻल ख़ौफ़नाक बाहि खे आख़िरकार 3 हफ़्तनि खां पोइ विसायो वियो। 7 जनवरी ते लॻल बाहि ते हाणे मुकमल रीति ज़ाब्तो आणे वरितो आहे। कैलिफोर्निया फायर डिपार्टमेंट तस्दीक करे छॾी। बाहि लॻण सबबि 87,000 एराज़ी ते 10,000 खां वधीक घर सड़ी विया। 30 माण्हू अजल जो शिकार ऐं हज़ारें बेघर थी विया। वॾे ख़बरू इदारे मूजिबि लॉस एंजलिस में बाहि जे नतीजे में थियल नुक़सान जो काठो 250 खां 275 अरब डॉलर ताईं लॻायो वियो आहे। मलीर में क़ौमी शराह ते लिंक रोड वटि सुज़ुकी ऐं कार में टक्कर, 2 ॼणा फ़ौत, 5 ज़ख़्मी। फ़ौतुनि जी सुञाणप न थी सघी। फ़ौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल पहुचायो वियो। ऐं खैरपुर में बुरगड़ी वासी पोरिया ते 1 महीने खां गुम, अगवा जो शक। वारसनि जो चवणु आहे त ख़ुदा बख़्श ख्वाजा 1 महीनो अॻु कम सां घरां निकितो हो। शक आहे त ख़ुदा बख़्श ख्वाजा खे अगवा कयो वियो आहे।